बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़ सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी। न्यूज़ सईदाबाद जे नौजवाननि जी शहरी सुधार टीम जंहिं ॻोठ हाजी नबी बख्श चांग जो दौरो कयो, ॻोठ में ग़रीबनि में राशन तक़सीम कयो वियो। उन सां गॾोगॾु मुल्क में हलंदड़ कोरोना वायरस खां बचाव लाइ मास्क ऐं किताब पिणु तक़सीम कया, जंहिं में असगर चांग, मीर चांग, इनायतुल्ला चांग, शमशेर चांग, जहानज़ेब काज़ी ऐं ॻोठ जे माण्हुनि शहर सुधार टीम जे चेयरमैन सिराज जतोई, वाइस चेयरमैन उमर जान चांग ऐं उन टीम जे मेंबरनि जो शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते शहर सुधार नौजवान जी टीम जे चेयरमैन सिराज जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जी सूरत हाल बहितर न आहे ऐं नौजवाननि खे घुर्जे त पंहिंजे शहर जी मालिकी पाण कनि। कोरोना वायरस खां बचाव लाइ मास्क वधि खां वधि इस्तेमालु कयो वञे। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।